राणा तू चवी तो त उतां छोकिरे या छोकिरी खे कढण में मां तुंहिंजो साथ ॾियां। हल ठीकु आहे, तुंहिंजो मां साथ ॾिनमि, पर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तोखे कीअं ख़बर पई त रईस जी छोकिरी खे कढण में आलम खान जे सौट पुनल जो हथ आहे? किथे इन कम में तू शामिल त न आहीं राणा खान? सुल्तान तू कुछ भी समझी, पर तुंहिंजो मक़सद आहे आलम खान खे बर्बाद करणु, ऐं मुंहिंजो कमु आहे अकबर खान खे ख़्वार करणु। ऐं सुल्तान जॾहिं ॿिन्हीअ जो कमु थिए थो, सवाल न कर, मुंहिंजो साथ ॾे। राणा जेकॾहिं तूं सचो आहीं ऐं छोरो पुनल ई आहे, पोइ ईअं सम्झ त मुंहिंजो त कमु थी वियो, पर पोइ मां तुंहिंजो साथ छो ॾियां? ॿार आई सुल्तान, ॿार आई। जेकॾहिं छोरे छोरी खे उतां हथ करे था वठनि त अकबर खान जी इज़त खे बचाइण जे लाइ ही इन ॻाल्हि खे उते जो उते दफ़न करे छॾींदा, पोइ छोरे छोरी खे ज़िंदा छॾियो वेंदो। सुल्तान खान, पोइ तूं ऐं मां घणी लख कोशिशूं बि कयूं न, पर अकबर खान खे बदनाम न करे सघंदासीं। ऐं पोइ हर को इहो ई सम्झंदो त असां कूड़ा ऐं पंहिंजी दुश्मनी निभाइण जे लाइ अकबर खान सां पिया थिया रांदि खेॾूं ऐं उनखे बदनाम पिया कयूं। पर जेकॾहिं छोरे छोरी खे उतां कढी रवानो करण में कामयाब थी था वञनि त पोइ कंहिंखे बि कुझु चवण जो को रस्तो न आहे। इन खां पोइ अकबर खान ऐं आलम खान जा हथियार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा, ऐं असां पोइ ते हटी तमामु सुकून सां वेही इन्हनि ॿिन्हिनि जो तमाशो ॾिसंदासीं। ठीकु आहे राणा खान, हाणे इहो ॿुधाए त मूंखे करणो छा? सुल्तान, मूं कुझु प्लानिंग हिन तरीक़े सां ठाही आहे। आलम खान, इहो कमु तोखे सिज जो उभरण खां पहिरियों करणु घुरिजे आहे, जीअं घणी बदनामी खां बची वञे। पर हाणे देरि थियणु घुरिजे, सभिनी खां अॻु में तूं लहिजां, ऐं जीअं हथ अचनि ॿिन्ही जे बूथ ते कपिड़ो चाढ़े गले वठी अचिजे। ऐं हा आलम खान, कोशिशि कजांइ त इहा बापूर ॿाहिरि ताईं न पहुचे। आई ॻाल्हि सम्झ में?
पुनला चैनी तरफन का हमरा कच्चे में लई आयन हाणे सिर्फ तू कन ॾेई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जी जी मां ॿुधां थो। जेतिरो जल्दी थी सघेव न तूं ई मोबाइल ऊपर तरफ निकरण शुरू कयो। मां बि पोयां अचांव थो। जी जी मां वधां थो। ॻाल्हि ॿुध, मोबाइल पंहिंजी आन रखजांइ, कटिजांइ न। मां पोयां अचां थो। जल्दी हलंदुल, जल्दी हलंदुल। जल्दी कर हलंदुल। मां तव्हांजे पोयां ई आहियां। मां काफ़ी अॻिते निकिरी चुको आहियां। हाणे छा कजे? अरे चरिया तोखे कुछ भी न थींदो। तूं सुस्त न थी, तूं अॻिते हलंदो हल। मां तव्हां वटि पहुचण वारो आहियां। तूं अॻिते हलंदो हल। ॻाल्हि खे सम्झे छो नथो? तूं हिन जंग मां निकिरी ओभर तरफ़ जेको लुंडो बंदि आहे न, इन जी साइड खां तूं हलंदो हल। पोइ उतां उतां पोइ पके ते चढ़णो आहे। उते गाॾी तयार बीठी आहे। गुराम असां कोन बची सघंदासीं। अरे चरिया तोखे कुछ भी न थींदो। तूं सुस्त न थी, तूं अॻिते हलंदो हल। मां तव्हांजे वेझो पहुचण वारो आहियां। हलंदो हल अॻिते। असां काफ़ी ॿाहिरि निकिरी चुका आहियूं। बाक़ी थोरो सुल्तान हेलो
बेखबर अदा कुनाल छापियो चवे गोराव पुनल पे चोता वहां भी निभा असां सां को हिकिड़ो गॾु छो थो हले सो तंहिंखे हथ ते पे ॾिनमि त तूं को फिक्र न कर बेगम थी वञ ही माण्हू न सम्झ त मां तोसां पाण गॾु आहियां गोराम हिननि जो कमु त पूरो कयोसीं हाणे उन पोयां सॼो ॻोठ हिननि जी ॻोल्हा में लथल आहे अदो अकबर बि उन्हनि सां गॾु आहे हल त हली भाउरनि सां भाउर थियूं ईअं न त सुभाणे अदो अकबर खान मयार ॾे त राणा खान हेड़े ॾुखे वक़्त में मूंखे अकेलो छॾे वियो हल बाबा कुझु ॻोठ वारनि जा हक़ ऐं फर्ज़ असां ते बि हल त हली उन्हनि सां बि निभायूं हा दा सही था चओ हलो त हली उन्हनि जा भाङे भाई वार थिया हलिया तुझे खबर तू बता तव्हां आवाज़ जो नाग त हलिया विया असां लीका था कुटियूं न ये न तो थी सके ये अदावरा मां त समझा तो छोरो ऐं छोरी रात जी ऊंदाई बार टपी आहे नामुमकिन आहे राणा खान नामुमकिन आहे चारो तरफ़ असां तर जेतिरी चांहि बि कोन्हे छॾी त इहो काॾां निकिरी वेंदा जिन जा मिट हूंदा अज़ीज़ हूंदा रत जो रिश्तो हूंदो उन्हनि कढी हिननि खे रवानो कयो हूंदो उहो त ठीकु आहे राणा पर इहा त ख़बर पए त इहा डांगी कंहिंजे मुंहुं मथां घुमी आहे हाणे त ख़बर पइजी वई न सुल्तान अरे इहा ख़बर नथी पए त इहा डांगी घुमाइण वारो केरु आहे यार माण्हू त चवनि था त छोरी तरेस जी टिन धीअरनि मां हिकु हुई छोरो आलम खान जो सौट मलार बाबा चङे नमूने ॻोठ में दिलि सां जांच जूं चकियो मथा इहो छोरो इते हुजे हा जांच कयो जेकॾहिं हिते हुजे बंदूक मूंखे आणिजो जेकॾहिं हिते न हुजे बंदूक हाल मूंखे आणिजो
बाबा अम्मा अम्मानी अम्मा आती ओ आती जल्दी आ छा थियो अदा छा थियो निमाणी अरे हाँ? छा थियो दिया मासी मासी मुझे हाँ मूंखे ओरट था अचनि मथे के चक्कर था अचनि मां कोन बचंदसि मासी मां मरी वेंदसि मासी दिल जाए कर अम्मा अल्लाह कंदो सब खैर थी वेंदो मासी मासी मूंखे बचाए मासी मां मरी वेंदसि अल्लाह खैर कंदो अम्मा अल्लाह खैर कंदो तोखे कुछ भी कोन थींदो अल्लाह खैर कंदो अम्मा कुछ ना है अल्लाह खैर कंदो ये थींदो आ अदा अदा तू सुल्तान वारन के त सडु करे अच मां उन्हनि निभागन खे किथे ॻोल्हियां हू हूंदा रईस जे पोयां भज भजा में तू निमाणी खे संभाल त मां रक्षा वठी थो जा त पोइ वारो कर अदा रक्षा कराए अच छोकरी हथन मां थी वने हा दी मां जल्दी में रिक्शा कराए थो अचां भज भज अदा भज अल्लाह खैर कंदो अम्मा तू दिल जाए कर अल्लाह खैर कंदो मासी मुझे हाँ तो मुझे मासी मासी मुझे हाँ तो मुझे मासी 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 मुझे हाँ तो कुछ ना अल्लाह साईं तू खैर कर हाणे तोखे पारा ते वञ उथी अञा वेठो आई वेहण जो टाइम कोन थई वञ उथी उथी अञा वेठो आई जाड़ा खान हाणे ही वेहण जो वक्त न थई ऐं आऊं त चवई थी दोहल गिची में पाए थमालो हणी वञी पंहिंजी भेण जे दर ते बि हा ऐं उनखे चईस त छोरियूं विहारण जो अंजाम ॾिठई असांखे संग ॾियण में हुनजी इज्जत पे घटिजी हा वाह 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 जी इज्जत थी तसा सत राजुन में सब वाह वाह करदा हुंदा उथी हाणे वञ ॾिसी छा थो मूंखे हां वञी पंहिंजी भेण बानो बेगम जे ज़ख्मन ते ये मिर्च ते बुरके अच उथी हाणे हाँ मुझी पाण दिल ये थी चए जातो तो पेरन में खुखरू बदी पंहिंजे तरका वटिया बानो बेगम जे हवेली ताईं डांस ऐं नाच कंदो वञा ऐं अकबर खान जे सीने ते लतू दे दीपक राग को छेड़ियास अंदर सड़ेस जैसे भली ढींको ही ढेरी बस बाबा बस ही वक्त अकबर खान सां हमदर्दी ॾेखारण जो जेकॾहिं तव्हां हमदर्दी नथा ॾेखारे सघो न त पोइ कंहिंखे ॾब बि न ॾियो अरे अब्बा केड़ियूं हमदर्दियूं कयूं उन्हनि केड़ी चङाई कई आहे असां सां इहा बानो बेगम जाड़े खे मूंखे ॾिसे थी ॼण अछे कपड़े ते रत जो टिको जॾहिं हुनजो अंदर असां लाइ सड़ियो पियो आहे त हिन वक़्त हुनखे दिलासो ॾियण लाइ माखी जूं सितियूं विझण लाइ असीं बि कोन वेंदासीं अमा जेकॾहिं तव्हांजी दिलि पुफीअ खे दिलासे ॾियण ते नथी चए न त पोइ घर वेही रहो का ज़रूरत न आहे अकबर खान जे घर वञी हुननि जे फटनि ते मिर्च बुरकण जी उहो बि अकबर खान इहो सदमो बर्दाश्त न करे सघंदो बाबा सदमो बर्दाश्त करे या न करे पर से ॾुखियो अकबर खान जातो ॾाढो ॾुखियो ॾाढो ॾुखियो बाबा जेकॾहिं अकबर खान मरंदो तोखे छा मिलंदो छा मिलंदो चरियो थी जा चए जातो त छा मिलंदो बाबा सब कुछ मिलंदो सब कुछ मिलंदो जातो हाणे अकेली रन ज़ाल वीचारणी असांखे भला छा कंदी
इन्हें अतीअ जे पेरनि जे हेठां अहिड़ी त ज़मीन गरम कंदो सास, अहिड़ी त ज़मीन गरम कंदो सास, संग त ॾे पर अधु मिल्कियत बि ॾींदी, अधु मिल्कियत अतीअ जो ढींगो ई ढेरी। कोन खपे इहा मिल्कियत बाबा, कोन खपे मूंखे जेका फरेब धोखे ठगीअ सां हासिल कई वञे। बुख विखीअ मां मरण त पसंदि कंदुसि, पर बेईमानी जे मिल्कियत मां तयार थियल पुलाव मां हिकिड़ो चांवर बि न चखंदुसि। ॿुधी थी न, ॿुध ने चोरे पाण जूं ख़बरूं। आईने जो छोरी तो असां मिड़े इश्कड़ो थी पियो आहे, तॾहिं तो एड़ो ख़बरूं करे। जॾहिं ठोकर लॻंदसि न, ओ ॾिस जाए कीअं तो पेर ते अचे। हा न बानू बेगम न, परे थी बि मूंखां। मूं पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजो पुटु करे पालियो, ऐं अॼु उन ई नियाणियुनि मुंहिंजे लाॾी प्यार जो ग़लति फ़ाइदो वठी और मूंखे कंहिंजे साम्हूं कंध करण जे क़ाबिल कोन छॾी। संभाल पंहिंजो पाण खे अकबर, संभाल। अलाह कंदो त तुंहिंजी इज़त। मुंहिंजी इज़त नीरान थी चुकी आहे बानू बेगम। वो अकबर खान जंहिंजे शान मर्तबे ऐं ईमान ते माण्हू रश कंदा, उनजे मुंहं ते हाणे माण्हू थुकण पसंदि नथा कनि। थुकण बाबा, हिनमें मुंह जो ऐं दुआ जो को बि ॾोह न आहे। कसम सां बाबा, असांखे इहा ख़बर न हुई त अदी मुमल इहो कदम खणंदी। जेकर तव्हांखे बि इहो कदम खणणो आहे त हाणे दरवाज़ा खुली चुका आहिनि। बाबा साईं, असां दर खां ॿाहिरि पैर रखूं त असांखे मौत अचे। हाणे मौत मूंखे अचे पुट, मूंखे अचे। घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ो न आया रहियो, कंहिंसां अखियूं मिलाइण जहिड़ो न आया रहियो। अकबर, वक़्तु अहिड़ो मरम आहे जेको सभु ज़ख़म मिटाए छॾींदो आहे। इहो बेग़ैरती वारो वक़्तु हाणे मूंखे न घुर्जे बानू बेगम। इन खां पहिरीं जो बेग़ैरतपन जी जीअण सिखी वञा, मूंखे मौत अची वञे। हीअ दुनिया थो कोई कहे सां। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। हीअ दुनिया